हे एवरीवन किरो वाला मां या त्रिवेण नजारी ऐं तव्हां ॾिसो था सिंधियानिज़म। आई नो काथे आहीं, कॾहिं ईंदा वीडियोस, हेॾे टाइम खां वीडियो ई बंदि आहिनि। 2 महीना थी विया, 3 महीना थी विया, 4 महीना थी विया। भाई तूं छा थो करें, वीडियोस छो नथा अचनि? हर कोई मूंखां इहो ई क्वेश्चन थो पुछे काफ़ी टाइम खां। त मां सोचियो फाइनली मां हिकिड़ी वीडियो ठाहियां ऐं तव्हां सभिनी खे ॿुधायां कि एग्ज़ैक्टली मां 3-4 महीना किथे हुयुमि। आई मीन 2019 में वीडियोस घटि आहियूं काफ़ी। छो आहियूं? बिकॉज़ मूंखे हिकिड़ी कम जी आइडिया आई हुई, धंधो करण जी आइडिया आई हुई। त मूंखे हुन में इंट्रस्ट अची वियो ऐं मां हुन कम खे सेटअप करण में काफ़ी टाइम लॻाए छॾियो। 2019 ऑलमोस्ट सॼो हली वियो हुन में। हाणे उहो कमु शुरू थियो आहे, मूंखे मज़ो बि थो अचे हुन कम में। एंड मां सोचियो कि मां तव्हां सभिनी खे फाइनली हिकिड़ी वीडियो ठाहे ॿुधाए छॾियां कि मां कमु थो कयां, छा थो कयां, छो न थो वीडियोस ठाहियां। त मां सोचियो तव्हां सभिनी खे ॿुधाए छॾियां कि मां कहिड़ो कमु थो कयां ऐं हिन बहाने उन कम खे प्रमोट बि करे छॾियां। त तव्हां ॾिसी वठो मां कहिड़ो कमु शुरू कयो आहे। एतिरो बि कट सट कयो न, 12,500 खां घटि न थींदो। 12,500 मिनिमम वेंदो फीस। पर न सेठ, 12,500 त जाम आहिनि। असांजी एक्सपेक्टेशन 9-9.5 आहे। सॉरी, मूंखां जेतिरो थियो मां ओतिरो घटि कयोमांव, पर उहा मां घटि कंदो बि न, सची ॿुधायांव। साईं थोरो त घटि वधि कयो न। कयोमांव न भेण, तव्हां हे ॾिसो न, MRP ॾिसो 13,800, सिधो सिधो 10% ऑफ थी वई। सेठ तव्हां पीस ॾिसो, तव्हां ख़ाली अघु था ॾिसो, पीस में जेको कमु कयल आहे तव्हां उहो ॾिसो ई नथा। तव्हां हे ॾिसो फेस ॾिसो, ॾींहं में 2 खां 3 दफ़ा असां फेस वॉश कराईंदा आहियूं, ॾींहं में 2 दफ़ा। वार ॾिसो, क्वालिटी ॾिसो भेण वारनि जी, हेयर ड्रायर सां सेटिंग थींदी आहे वारनि जी। ॾाढी जी शेप ॾिसो, हे जेकी शेपिंग कराइनि था अॼुकल्ह छोकिरा, हफ़्ते में 2 दफ़ा शेपिंग थी थिए। सेठ तव्हां अंदरि ॾिसो, 2 जॻहियुनि ते फिलिंग हुई, फिलिंग कराई असां। रूट कैनाल अथव, रूट कैनाल तक कराए छॾी असां। कपिड़ा ॾिसो सर, फैंसी अहिड़ा ब्रांडेड कपिड़ा किथे मिलंदा तव्हांखे लोकल छोकिरनि में। शू ॾिसो, शू जी क्वालिटी ॾिसो, शू जी क्वालिटी ॾिसो। 1500 रुपया सेठ खाली जिम ते ख़र्च कंदा आहियूं असां, 1500 रुपया जिम ते। सेठ तव्हां बॉडी फ्लेक्सिबिलिटी चेक कयो त बॉडी फ्लेक्सिबिलिटी ॾिसो, सिर्फ़ु रिच पीस अथव जाम। एक्सरे खां वठी करे, MRI खां वठी करे, ब्लड टेस्ट खां वठी करे, थैलेसेमिया थी सभु टेस्टूं कराए करे तव्हांखे रिपोर्ट हथ में मिलंदियूं। इन खां सेठ छा वधीक तव्हांखे सुठो मिले 12,500 में? तव्हां 2-3 हज़ार न ॾिसो। ठीकु आहे, 2-3 नथा ॾिसूं, पर तव्हां ॿधल रहिजो। सेठ छोकिरो हीरो अथव। मैडम छा सरनेम अथसि? हीरो वाधवा। उन खां पोइ बि तव्हांखे लॻे थो न काई प्रॉब्लम, मां वेठो आहियां काउंटर तां 3 सालनि जी इंटरनल गारंटी थो ॾियांव। बिल ॾींदोमांव, बारकोड लॻल त ऑनलाइन ते चेक कयो तव्हां। अच्छा, फिजिकल डैमेज छॾे करे कुझु बि छोकिरो प्रॉब्लम ॾे, मां मूं वटि खणी अचो, मां बदिलां। ठीकु आहे, डन करो राजू, पैक करो फटाफट, पैक करो। मैडम बिलिंग करायो, नहीं आउट करायो जल्दी करे। हा भाऊ, पर इहो त ॿुधायो कि ख़बर कीअं पवंदी आहे चालू आहे की न? न सेठ ऑफकोर्स चालू आहे, ईअं कीअं ॾींदुमि मां, चेक तो कराए छॾियां मां। ओके ठीक करो है राजू, पैक फटाफट। तव्हां पान भंडार ॿुधो हूंदो, तव्हां साड़ी भंडार ॿुधो हूंदो, तव्हां रसोई भंडार ॿुधो हूंदो, तव्हां हर तरीक़े जा भंडारा ॾिठा हूंदा, ॿुधा हूंदा। मां सोचियो अहिड़ो कुझु थो विकिणियां जेको कंहिं न विकिणो हुजे, त मां शुरू करे छॾियो हज़ारी लड़का भंडार। भाई तव्हां मुंहिंजे कम खे ईज़ी न सम्झो, जाम डिफिकल्ट बिज़नेस आहे इहो। मतिलबु जाम मथा मारी करणी पवंदी आहे कस्टमर सां। गुल्लो 36 नंबर बंडल में हिकु वाइट ब्यूटी फिटी कर। ओके भेण, जेतिरो कसो।
कुझु मेकअप न टोटल नेचुरल ब्यूटी भेण सफ़ा न अचे जो हथ जोड़ींदमि हिन पीस में रुपयो न घटि कंदमि मल्टीपर्पज़ पीस आहे भेण खाली शादी न ॾिसणी आहे कम बि ॾिसणा आहिनि छोकिरो छित तां 11 थो लाहे ॾे तव्हांजी धीअ खे तव्हां उहो बि त सोचो न 25 तां कुझु शइ रखणी आहे लाइणी आहे कंहिं कॉन्सर्ट वॉन्सर्ट में वञूं था एॾी गर्दी लॻी पई आहे तव्हांजी धीअ खे कुल्हे ते विहारे प्रोग्राम ॾेखारींदो उन खां पोइ हिन छोकिरे खे गुसो ई न अचे सफ़ा एॾी मथे हाइट आहे मथे हिन गर्मी पहुचे ई नथी भेण हे पीस ॾिसो दुबई और रिच पीस अथव हे खणंदव न माना दुबई ते तव्हांजी टिकटूं फ्री थी वियूं लाइफ टाइम उन खां पोइ तव्हांखे दुबई घुमायव फिरायव बड़ दुबई वञो मीना बाज़ार घुमो तव्हांजी धीअ ते हिकदमि सेट थी वई बुर्ज ख़लीफा अखियुनि जे साम्हूं हूंदसि डेली हाणे त हिते गिटियूं बिटियूं थी ॾिसे खाली उन खां पोइ छोकिरो त अहिड़ो शरीफ़ दुबई जो कानून तव्हांखे ख़बर आहे केॾो सख़्तु आहे माना छोकिरो पंहिंजे मन में पाण खे पंहिंजे लाइ कुझु न चवंदो आहे एॾो शरीफ़ आहे तव्हांजी भेण त माना सुखी थी वई न ऐं कॾहिं कॾहिं त अहिड़ा कस्टमर अची वेंदा आहिनि एॾी डिमांडूं पुछो ई न सेठ छोकिरो तो ॾेखारियो हिकिड़ो हाँ सेठ राजो सेठ को नया दिखाओ पूरा वैरायटी न हिन खां थोरो लंबो हुजे हिन खां सुहिणो मिलंदो हिन खां सुहिणो ॾेखारियो हिकिड़ो न यार हिन ॾाढ़ीअ वारा ॾाढा वॾा आहिनि थोरी नंढा वार ऐं नंढा ॾाढ़ी वारा ॾेखारियो ॾंद हिन थोरा अंदरि हुजनि त वधीक सुठा लॻंदा न न न ॿियो न न न शर्ट पैंट जी कॉम्बिनेशन ई सही कान्हे न न न 15 पढ़ियल आहे हे लॻे ई नथो शिकिल में यार 15 पढ़ियल आहे ॿियो कोई घणा दोस्त अथसि 5 न न ॿिनि खां वधीक खपनि ई न डांस ईंदो ॾिसां छोकिरा डांस करे ॾेखार कंहिंसां पीअंदा मन सोडा सां की न पाणीअ सां हा सोडा सां न न असां सोडा वारो न खपे समोसो खाईंदा आहिनि न चाप छोला खाईंदा आहिनि न कचौरी खाईंदा आहिनि न पोइ बाक़ी छा वणंदो अथई तोखे छा पिज़्ज़ा बर्गर न खपे हल न न न ॿियो न न न ॿियो कोई ॿुध छोकिरा तुंहिंजी माउ ऐं मुंहिंजी धीअ खाईअ में करण वारी जी पहिरियों कंहिंखे संभालींदे तूं त तव्हांखे सम्झ में अची वियो मां सेल कीअं कंदो आहियां छा कंदो आहियां बाक़ी बसि सेल जाम सुठी आहे बिज़नेस इज़ गोइंग वेरी स्मूथ ऐं इहो हिन करे आहे छाकाणि त असां वटि माल सुठो आहे वैरायटी सुठी आहे असां पीस सुठा था भरियूं असां पीस भरण जे पोयां माल भरण जे पोयां काफ़ी महिनत कंदा आहियूं जाम महिनत कंदा आहियूं असां भाऊ ऑर्डर ॿुधायो थोरो जल्दी लिकेश भाई तकिड़ो कर जंहिंखां 5.5 फुट वारा लिकेश मिक्स में 12 पीस बिज़नेस ऐं जॉब वारा 5 5.5 या 12 पीस मिक्स में बिजनेस ऐं जॉब वारा बीकॉम जा लिकेश 12 पीस वॾे करे बीकॉम जा 12 पीस वॾे करे लोकल खपनि की न ॿाहिरियां कहिड़ो रनिंग कहिड़ा आहिनि हुते रनिंग सभु रनिंग अथव स्कीम आहे कोई स्कीम कुझु बि न आहे मथे हफ़्ते वरी ऑर्डर ॾींदो माल कुझु बि न बचंदो लिखे हिकिड़ो पीस लिखे सभिनी हा डंप न कजे मां पहिरीं थो चवां हिकु न न भाऊ हिकु खां वधीक विझंदोमांव ई न पाण ई तव्हां मूंखे फ़ोन कंदव ॿियो मोकिल ओके ॿियो 4 खनि बॉडी बिल्डर लिखोसि 4 बॉडी बिल्डर प्योर वेज लिखोसि 6 पीस 6 पीस प्योर वेज टिकटॉक वारा लिखोसि 6 खनि सेट टिकटॉक वारा डजन थो मोकिलियांव इहे टिकटॉक जी डिमांड अथव ॾाढी जाम हाणे जाम इहो ई थो हलेव ॿियो सीए यार मां घणनि टाइम खां थो लिखायां सीए अचनि ई नथा 2 हफ़्तनि खां भाई मां ग्राहक थो मोटायां सेट सीए जो माल 2 महीननि खां अची नथो ॾाढी शॉर्टेज लॻी पई आहे ॿार पास ई नथा कनि ऐं मथां कॉलेज में शॉर्टेज आहे ॾाढी 6 महीननि खां हिकु पीस करे थो अचे धंधो हलंदो कीअं ग्राहक मोटंदा वेंदा ईअं त मां लिखी छॾियांव थो जीअं जीअं आया तव्हांखे मोकिलियो हाँ सर ग्रीन शॉप है एलईडी से अरे हाँ हाँ आ जाओ वरी छा घुरायो अथव एलईडी लाइटियूं अरे मस्त ई जाम क्वालिटी ग्रीन सर्फर जूं थी हुननि घुराई मां पंहिंजे घर लाइ भाउ चई घुराए ॾे मूंखे सेम हा बसि ठीकु आहे ॿियो कुझु रहिजी वियो त ॾिस भली ॿियो साईं तव्हां आदतुनि वारा खणो ई नथा न सफ़ा चओ था आदतुनि वारा न खपनि बिना आदतुनि वारा था खणो साईं आदतुनि वारनि में बि वैरायटी ईंदी आहे जाम शीशो तव्हांखे ख़बर हूंदो शीशो कॉमन थी चुको आहे साईं शीशे वारनि में बि 2 क्वालिटी ईंदी अथव हिकु ओकेशनल हिकु प्रोफेशनल ओकेशनल कॾहिं कॾहिं पीअंदा आहिनि प्रोफेशनल जेके रेगुलर पीअंदा आहिनि ऐं धुआं कढंदा आहिनि रिंगियूं ठाहींदा आहिनि पाण साईं अगरि दारूअ वारनि जी ॻाल्हि कयां त हुन में बि 2 वैरायटियूं ईंदियूं अथव हिकिड़ा ईंदा आहिनि ओकेशनली जेके पार्टी जे हिसाब सां पीअंदा आहिनि ॿिया ईंदा आहिनि वीकली जेके हफ़्ते छुटी जे हिसाब सां पीअंदा आहिनि संडे ट्यूसडे ऐं हिकिड़ा टियां ईंदा आहिनि जेके रोज़ पीअंदा आहिनि रोज़ पीअण वारे में बि 2 वैरायटियूं अथव हिकिड़ा घर पीअंदा आहिनि हिकिड़ा ॿाहिरि पीअंदा आहिनि इहा थी दारू वारनि जी ॻाल्हि ऐं स्मोक में अचो त स्मोक में बि 2 वैरायटियूं आहिनि हिकिड़ा जेके लिकी पीअंदा आहिनि ऐं मथां हॉल से मिंट खाईंदा आहिनि ऐं हिकिड़ा जेके ओपन में पीअंदा आहिनि चांहि टपरीअ ते इहे थी हाणे स्मोक जी ॻाल्हि अचो हाणे तंबाकूअ ते भाऊ तंबाकू वारनि में बि 2 वैरायटियूं ईंदियूं अथव हिकिड़ा जेके लिकी खाईंदा आहिनि हिकिड़ा जेके ओपनली खाईंदा आहिनि ऐं हिकिड़ा हुन खां एडवांस हूंदा अथव जेके हलंदड़ गाॾी में थुकूं फिटी कंदा आहिनि अचो भाऊ हाणे चरसगंज ते था अचो अरे बसि कयो भाई छोकिरनि जी कहिड़ी नशनि जी वैरायटी वधीक था ॿुधायो था
कुछ 6 महीना थी विया मुंहिंजो कमु जाम सुठो पियो हले, त मां हुन खां पोइ सोचियो कि मां हिकु कमु थो कयां, सेल त मां कयां थो नवां छोकिरा, बट मार्केट में जेके झूना पुराना पीस आहिनि जेके ख़राबु थी चुका आहिनि, जेके ख़राबु थियनि था, उन्हनि जी मां सर्विस बि शुरू कयां, बिकॉज मूंखे लॻे पियो सेल मां कमाया न कमाया, सर्विस मां त मां ज़रूरु कमाईंदुमि। अच्छा मां चवां थो हथ छोड़, तव्हां मुंहिंजो जीअण हराम करे छॾियो आहे। मां तुंहिंजो जीअण हराम कयो आहियां? हा, तूं जो ॾाइण वांगुरु शिकिल खणी सॼो ॾींहुं मुंहिंजे घर में वेठी आई, उहो नज़र नथो अचई, उनजो छा थींदो? छा चए? तुंहिंजो घर? त अरे सॼो ॾींहुं मुंहिंजे पीउ खां पैसा फोड़े वेठो आहे, हुन मां घर ठाहियो थी, चए तो मुंहिंजो घर, चए तो मुंहिंजा पैसा। तुंहिंजे पीउ खां पैसा? तुंहिंजे पीउ खे त मां अहिड़ी हणंदोमांसि जा, ऐं पैसा मां तुंहिंजे पीउ खां वरिता बि आहिनि न, त पंहिंजे मथां ख़र्च न कंदो आहियां, तुंहिंजे मथां ख़र्च कंदो आहियां। पुलिस खे हफ़्तो लाईंदो आहियां, पुलिस मूंखे चई छॾियो आहे त हिन बाईअ खे बाज़ार में न कढ, दुकान जा दुकान बंदि था थी वञनि, माण्हू भॼी था वञनि, ऐं एतिरे करे जो दुकान जे ॿाहिरि जेके कुता वेठा आहिनि उहे बि भॼी था वञनि पिया। अहिड़ी मनूस माई आहे, अहिड़ी चट ॾिसो सम्झा, मां हाणे पुलिस खे फोन करे जल्दी लो बाहर। भाभी हल जा, भाभी आस्ते, भाभी दादा दे, भाभी दादा नहीं मार। दादा दे, भाभी दादा दे, वियो भैया, वियो भाभी, खणी मुंहिंजो जीअण हराम करे छॾियो थी। शांति 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 शांति। मैडम ये डायण भाभी के पानी दोस। ठीकु आहे भाभी, थियो थदा? हा, नका पाओ रूबरू एॾो गुस्सो, छा तकलीफ़ अथव ॿुधायो? सर्विस कराइणी आहे हिननि जी। ठीकु आहे न, थी वेंदी न, हिन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। राजू जॉब कार्ड देना। काई तकलीफ़ अचे थी भाभी? तव्हां साम्हूं ई ॾिठो आहे न छा पियो करे। ठीकु आहे, ट्राई कयांसि तो 10 मिंटे में ॻाल्हियुनि जे थ्रू थी वियो न त पोइ सॉफ्टवेयर अपडेट करिणो पवंदो। छो, छा तकलीफ़ अथसि? भाभी ईगो भरिजी वेंदो आहे थोरो, कुझु सालनि खां पोइ माण्हू तंग थी वेंदो आहे न, ईगो भरियल आहे हिन में जाम। ॿी ॻाल्हि वरी छा, हवा पाणी में चेंज न थियो आहे न भाईअ जो चङे टाइम खां, गर्मी मथे में चढ़ी आहे हिन, कमु कयो रखी वञे 2 टे ॾींहं, मां सूअरनि त सुम्हारियांसि थो पोयां, शायदि हुनखे अहसासु थींदो कि भई सूअरनि खां त इहा ई सही आहे जाम। ॾिसो भैया, तव्हांखे वधीक ख़बर अथव, जेको तव्हांखे सम्झ में अचेव कयोसि। राजो लकड़ी गरम करो मेरा। न न भाऊ, अहिड़ी काई ॻाल्हि कान्हे, इहो छा दिल्ली तमामु सुठी आहे, ॿार ईअं रड़ियूं वाका कंदी आहे पर दिल्ली सुठी आहे, सदको वञे। न तकलीफ़ साईं तव्हांखे आहे, 2 टे ॾींहं तव्हां मूं वटि रहो। न न साईं, काई ज़रूरत कान्हे, असां पाण में ठही वेंदासीं, तव्हां चिंता न कयो, टेंशन न कयो। हा पक पक। जानू तूं केतिरी न सुठी आहे, अच्छा मां ई ग़लति आहे, मां ई ग़लति आहे भाऊ, तव्हांजी वॾी महिरबानी। मां हलां त हाणे तव्हांखे सभु ख़बर पइजी वियो आहे मुंहिंजे बिज़नेस जो इन आउट परचेज सेल, बट हिकिड़ी मोस्ट इम्पॉर्टेंट शइ तव्हां सां मूंखे शेयर करणी हुई, काफ़ी इम्पॉर्टेंट शइ आहे। जेको बि असां माल लिखाईंदा आहियूं, जेके बि असां पीस ईंदा आहिनि, असां डायरेक्ट सेल न कंदा आहियूं, डायरेक्ट डिस्प्ले में न विझंदा आहियूं, उहो पीस एंटर थियण खां पहिरियों हिकिड़ी नंढी ट्रेनिंग ॾींदा आहियूं, काफ़ी इम्पॉर्टेंट आहे। अरे भाई चलो, फोन उन बंद करो, चलो चलो जल्दी करो। राजू ध्यान से माल निकालना, कोई भी पीस प्रॉपर नहीं, अंदर नहीं आना चाहिए। ये 50-60 पीस में 1-2 छपड़ी निकलेंगे अंदर से। हितेश, दीपू, गोलू, गुलशन, लखन, लेके उनको चलो भाई माना जेकी तव्हां इहा मन मस्ती कयो था, हिक ॿिए खे मारियो था, ये गाॾीअ ताईं ठीकु आहे, हिते अंदरि अचण खां पोइ सभु चेंज करिणो पवंदो आहे। तव्हां शादीअ लाइ था अचो, ऐं शादी कोई मज़ाक कान्हे, हिकिड़ो कमु था कयूं, अंदरि अचण खां पहिरियों न कुझु सम्झी था वठूं, उहो जाम ज़रूरी थींदो मूंखे लॻे थो। हिते अंदरि वञण खां पोइ तव्हां मां शायदि कोई अॼु शाम जो विकामजी वञे, कोई सुभाणे विकामजी वञे, कोई मथे महीने विकामजे, कोई 5 सालनि खां पोइ विकामजे, या कोई विकामजंदो ई न। पीस भले तव्हां सभु सुठा आहियो, पर हिननि ॻाल्हियुनि में कुदरत ऐं कर्म खेल ॾेखारींदा आहिनि। पर असां त ॿुधो आहे छोकिरी वारा खेल ॾेखारींदा आहिनि। न ॻाल्हि त बराबरि थो चए, मूं वटि डेली 50 छोकिरी वारा ईंदा आहिनि, 500 छोकिरा रिजेक्ट करे वेंदा आहिनि। छो? रिक्वायरमेंट्स, छोकिरो सुहिणो खपे, लंबो खपे,
घर वॾो खपे, पैसो सुठो खपे, धंधो ठहियलु हुजे, वॾा घणा आहिनि, नंढा घणा आहिनि, कुआ घणा आहिनि। नॉट फनी, नॉट फनी। हीअं छो थो थिए? शायदि असां छोकिरा ई रिस्पॉन्सिबल आहियूं हिन लाइ। कोई बि पेरेंट पंहिंजी धीअ खे कंहिंजे बि हथ में ईअं ई छो ॾेई छॾींदो? कोई बि छोकिरी कंहिंसां बि हलंदे चलंदे कंहिंसां बि कमिट त न कंदी लाइफ टाइम। असां ई आहियूं जंहिंजे करे हेॾी इंक्वायरी करणी थी पए हुननि खे। ऐं किथे किथे उहो बि ग़लति आहिनि, नंढी नंढी ॻाल्हियुनि ते अची अटकी था पवनि कि छोकिरा ई त रहिजी वञनि शादी करण लाइ। छोकिरीअ वारा या छोकिरे वारा छोकिरीअ जा या छोकिरे जा इंटेंशन नथा ॾिसनि, नेचर नथो ॾिसे, हुनजो सोच ख़्याल त कोई नथो ॾिसे, ॾिसनि था त ख़ाली मटेरियलिस्टिक शयूं। ऐं अल्टीमेटली प्रेशर एॾो थो वधी वञे कि असां मां सभु शादीअ खां ई परे था भॼी वञूं। हाणे त जीअं फैशन थी वियो आहे शादी न करणु, हर कोई पाण खे 28-30 साल में सिंगल करे कूल थो सॾारे। मूंखे लॻे थो कुझु वधीक सीरियस थी आहे असां, बट असांखे इहो ध्यान में रखिणो आहे। गाइस चीयर अप, कम ऑन, आर यू एक्साइटेड? जेको मां सम्झायो सम्झी वियो? त असां हज़ारी लड़का भंडार में इहो न थियणु ॾींदासीं ऐं सभिनी खे इहो ॾेखारे करे हिकु मिसाल बणिजी वेंदासीं। आर यू गाइस रेडी? यस। आई कांट सी एक्साइटमेंट। यस सर। जोर सां। यस सर। वेरी गुड। हाणे मूंखे सभु प्रिपेयर था लॻो ऐं हिन प्रिपरेशन जी ख़ुशीअ में तव्हां सभिनी लाइ हिकु सरप्राइज़ आहे। हाय गाइस। हिकु मिनट हली न वञो, कुछ इंपॉर्टेंट ॻाल्हियूं करणी आहे मूंखे तव्हां सां। फर्स्ट थिंग फर्स्ट, आई होप तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। हिन वीडियो जे थ्रू असां हिकिड़ो इंपॉर्टेंट मैसेज ॾियण जी कोशिशि कई आहे। सो अगरि तव्हांखे मैसेज सम्झ में आए त प्लीज़ लाइक कयो, कमेंट कयो तव्हांजो फेवरेट सीन, एंड प्लीज़ पंहिंजे फैमिली एंड फ्रेंड्स सां शेयर कजो। ऑल्सो शादीअ खां पहिरियों थैलेसेमिया टेस्ट कराइण जाम ज़रूरी आहे। हिन जी वधीक इन्फॉर्मेशन तव्हां पंहिंजे डॉक्टर खां वठी सघंदा आहियो, नियर बाय मेडिकल स्टोर तां वठी सघंदा आहियो, या त इंटरनेट ते बि चेक करे सघंदा आहियो। हिन वीडियो ते असां काफ़ी महिनत कई आहे, मूंखे हिन जी स्क्रिप्टिंग में काफ़ी सारा महीना निकिरी विया बिकॉज इट वॉज वेरी डिफरेंट। प्लीज़ हिन खे वधीक में वधीक शेयर कजो। ऑल्सो मां यूट्यूब छॾे न ॾिनो आहे या मर्चेंडाइज़ में सॼो साल बिज़ी न हुयुमि। मर्चेंडाइज़ में थोरो सो टाइम बिज़ी हुयुमि, बाक़ी टाइम में मूंखे स्क्रिप्टिंग में टाइम लॻी वियो। हाणे वीडियोस जल्दी जल्दी ईंदियूं, काफ़ी सुठी सुठी ईंदियूं। ऐं मर्चेंडाइज़ खां यादि आयो, थैंक यू सो मच फॉर गिविंग मैसिव रिस्पॉन्स टू सिंधियनिज़म मर्चेंडाइज़। आई एम रियली ग्लैड तव्हां सभिनी खे उहो पसंदि आई। एंड न्यू वेरियंट्स भी अची चुका आहिनि सिंधियनिज़म जे मर्चेंडाइज़। प्लीज़ चेक आउट एट fifistore.com. It starts from $399 now. And if you are looking for premium LEDs, fancy LEDs, my favorite LEDs, do check out, go for Green Surfer LEDs anytime, any day. The new video jaldi indi. Till then, bye bye, take care, jai Jhunelal.